अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त तव्हां प्रोग्राम असांजा हमेशह ॾिसंदा रहंदा आहियो, ख़ूब सारी हिमत अफ़ज़ाई बि कंदा आहियो, जंहिं लाइ तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। पर हमेशह मां ॾिठो हूंदो त असां ज़ालमनि सां मुआहदा ठाहींदा आहियूं, त कॾहिं मज़लूम ग़रीब मिस्कीन तबके जी ख़िदमत कंदा रहंदा आहियूं। पर अॼु हिकु नौजवान जेको पढ़ियल लिखियल हुअण जे बावजूदि बेरोज़गारी खां तंग अची रोज़गार करण जो लाइ ज़ाइका बिरयानी जे नाले सां रस्ते में शॉप खोलियो आहे। अचो सां हालवा था कयूं त असां ही बिरयानी जो ज़ाइको अॻिते हली घटाए वेंदो या साॻी ज़ाइको बरक़रार रहंदो। काशिफ अदा काशिफ अस्सलाम वालेकुम। अदा काशिफ कुझु ॿुधायो टेस्ट कीअं रखंदो छो रस्ते तेरे में माशाल्लाह बिरयानी शॉप जी काई कमी कान्हे, उते अची कॉम्पिटिशन वारो माहौल हले थो। तव्हां बिरयानी शॉप पिया खोलो हालो, मूंखे ॿुधायो त कहिड़े नमूने सां कंदो ऐं ज़ाइको कीअं रखंदो। अल्हम्दुलिल्लाह वो भी खैर कियो अॻिते व्यवहार कंदो, अलाह नौकरी कंदो, सुठी बिरयानी पचाईंदासीं, पंहिंजे शहर वारनि खे सुठी बेनिफिट कंदा कमेंट कंदा बिरयानी इंशाअल्लाह ताला अॻिते ईअं ई हलंदी, इन खां अञा वधीक हलंदी इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। अच्छा रस्ते ते जा जेके तकलीफ़ ॾिसो ॿाहिरि होटलिंग वग़ैरह जे पसंदि न आहिनि कंदा, उते ही तो कॉम्पिटिशन वारे माहौल में लॻा आहियो, उन लाइ ख़ासि कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो। पैगाम इहो था ॾियूं त पंहिंजे आवाम खे ग़रीब आवाम खे सुठियूं फैसिलिटी ॾिनी वञे ऐं उन्हनि लाइ रियायत कई वञे ऐं मज़लूम आवाम खे ज़ुल्म न कजे, हक़ वारे जे हक़ वठी अलाह जे हाज़िर नाज़िर सम्झी हलायो। ऐं सुजाॻी जा प्रोग्राम कीअं था लॻनि? ज़बरदस्त। असां उन्हनि जा प्रोग्राम न पर कहिड़ो ज़ालमनि सां मुआहदो वठाए वरियो या ग़रीबनि जी ख़िदमत? ग़रीबनि जी ख़िदमत सभिनी खे वणे थी। टीजे सां बि कुझु ॻाल्हाईंदासीं। हीअ असांजे भाउ टीजे स्पेशली सोशल वर्कर बि आहे, वधीक हिननि सां असां टीजे छा चवणु चाहींदो? अल्हम्दुलिल्लाह अॼु नौजवान असांजे भाउ प्रोग्राम जेको आहे कि ख़ुदा वास्ते देख का इफ़्तार कयो आहे दुकान कारोबार में ऐं मौला उनजे रोज़गार में बरकत विझो ऐं शहर वासी जे लाइ हिन हाणे अॼु कोई आगाज़ करे छॾियो आहे ज़ाइका बिरयानी सां गॾु ऐं पकी पकाई बि कंदो ऐं सभिनी पंहिंजे शहर वासियुनि खे सुठो उपयोग ॾींदो ऐं ॾाढी दिलख़ुशी आहे जो हिकु नौजवान हिन महांगाई जे दौर में हिकु रोज़गार नौकिरी मिले कान थी, सरकारी नौकिरी नथी मिले, सरकारी नौकिरी अॼुकल्ह मिलनि कान थियूं, पोइ नौजवान उनजे आसिरे पंहिंजी उमिरि विञाए वञनि था। अॼुकल्ह गवर्नमेंट जा स्कूल था उमिरि जे हिसाब सां उहो बि घटाई करे विया आहिनि। माना हे बेहतर आहे नौकरीअ खे छॾियो हाणे रोज़गार जे सॼी ज़िंदगी माण्हू साड़ी या नौकरीअ जे आसिरे में औकातनि जी गुलामी कंदे मां उन्हनि वादनि खे बि चवंदो त पंहिंजे बचनि खे महिरबानी करे रोज़गार खोले ॾियो, उन्हनि खे सपोर्ट कयो, उन्हनि खे नज़ाणी ॾियो जीअं तव्हांखे पंहिंजा रोज़गार कंदे ईंदड़ नस्ल तव्हांखे दुआऊं कंदो, बजाए जो कि माण्हुनि जे गॾु लॻायो उहो रोज़गार न हलंदो। नौकरी जॾहिं मिलनि इंशाअल्लाह अल्लाह मालिक आहे रोज़गार ईंदा मिलंदा रहंदा जॾहिं भाग में मिलनि बाक़ी हीअं लाज़मी आहे। पर टीजे स्पेशली तव्हां सिंधु वासियुनि ताईं इहो पैगाम में पहुचाइणु चाहियो जेके पढ़ियल लिखियल असांजा नौजवान सिर्फ़ु नौकरीअ जे आसिरे लॻा वेठा उन्हनि खे खपे कोई हुनर बि सिखनि, हुनर सिखनि, कोई रोज़गार जे लाड़ो कनि, न त असांजी सिंधी तक़रीबन गुलामीअ जे कॾहिं त कुझु न कुझु असांखे नौकरियुनि मां तव्हां हिकु घर हलाए सघो था पर कारोबार मां तव्हां नस्ल पाले सघो था। तव्हां बि अचो अॻियां था, तव्हां छा चवणु चाहींदो भाउ जी स्पेशल हिमत अफ़ज़ाई लाइ, छो त ही प्रोग्राम कंहिं लाइ इश्तिहार न आहे, भाई पब्लिसिटी लाइ सलीम लाइ जज़मानी न वेंदो आहे केरे, ही हिमत अफ़ज़ाई करणु आयो आहे भाउ जी नौजवान जी जेको नौकरीअ जे आसिरे वेही वेही तंग थी करे हाणे हिन रोज़गार जो लाड़ो कयो, छा चवंदो? शहर जे हिसाब सां सुठो प्रोग्राम सुठी ज़ाइके वारी बिरयानी मिठी माण ऐं दोस्तनि खाधी सभी लाइ ख़ुदा जी राह में जेको आहे कयो वियो ऐं मोला कंदो त असांजे दोस्त खे जेको आहे हुन में रिस्क में मोला अहिड़ा पोखंदसि। आमीन आमीन आमीन। असां सभिनी जी दुआ भाउ सां साण या मुक़ल्लिबल क़ुलूब बिरहमतिका या अरहमर राहिमीन।